बाबा सदा असां तो वटि इन करे पंध पिया आहियूं जो असांखे यकीन आहे त तूं असांखे नाउमेद न कंदे। हुकुम कयो रुस्तम, हुकुम कयो, मुंहिंजो सिर बि तव्हां लाइ कुर्बान आहे। बाबू दोस्तनि जा सिर सलामत रहनि, असांखे दोस्तनि जा सिर न खपनि, पर असां त दोस्तनि जे सिरनि जा दुआगू आहियूं। ऐं हर वक़्तु दुआ करायूं त दोस्त जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि, मौला आबाद करे। असद मां तो वटि इन करे आयो आहियां जो मुंहिंजो दोस्त महमूद जेल में अंदरि आहे। एॾा वॾा केस त कोन, पर हुनजो अॻियां पुठियां को आहे कोन, इन करे हू जेल में अंदरि बंदि पियो आहे। मूंखे छा करणो पवंदो? असां त जेतिरो बि ख़र्च अचे मां भरींदुसि। तव्हां रुगो एतिरो कयो जो को सुठो वकील करे महमूद जा केस जल्दी हलायो, या त ॿिनि टिनि हाज़ुरनि में केस ख़तम थी वञनि या त हू ज़मानत ते ॿाहिरि निकिरी थिए। जेतिरो बि ख़र्च लॻे मां भरण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे रुस्तम, मां सुभाणे शहर वञी वकील सां मिलां थो, वधीक अलाह भलाई कंदो। भाऊ इहो तुंहिंजो असां मथां थोरो थींदो। दोस्तीअ में थोरा छा ॼाण। कारा ये किथां जी मखलूक जे असांजे ॻोठ में लथी आहे, साहब यम यम करे लगन त बोर्ड जा सतायल था बुख ते। फकीर हां हां विड़ंदव छा? यम यम करे हां हां छोकू लगे ये तो बुख ते। हां 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 परे थी, मां चवां थो परे थी। ना 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 हथ कट, मां चवां थो हथ कट बुख ते। ना 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 खची दो खची। अरे कारा चरियो ईअं हथ न कढंदो, किथे मुंहिंजी बाह न भञी हुजे। पैसा ॾेसि रे, पैसा ॾेसि, यम यम करे। अचे अचे पैसा वठ बुख ते। हा हा बाबी 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 बस रे बस घणा अथई बुख ते। ना 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 बाबी 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 ॾीस यार ॾीस, किथे सिर न विञाए, यम यम करे। अचे वठो खिसके अथव बुख ते। हाँ हाँ अचो 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 हलो हलो। मार पयन सिर खणी खयो न, किथां जी असांजे ॻोठ में चरंगीअ जी ट्रक लथी। किथे शौंकू किथे? तहां त चरिया ॾिठा ई कोन्हनि के। हिते ट्रक त छा, पर पूरो ट्रेलर लथल अथई, ट्रेलर चरियनि जो। हाँ चइबो त हीअ अञा अधु चढ़ाया बुख ते। टियों हिसो टियों हिसो मार पवेन, पोइ त हंधि अड़ियासीं। ही चरिया आया किथां आहिनि, सो बि यम यम करे। इहा तव्हांखे जल्द ख़बर पवंदी, पर तव्हां ॿुधायो एतिरो वक़्तु किथे हुयो? कराचीअ में। कराचीअ में? भला ॾे हलवाल, उते कुझु जहान थिए थो? गंज कमाया आहियूं, गंज बुख ते। ईअं सम्झ त कराची असांजे लाइ दुबई आहे, दुबई। पर को कमाइण वारो हुजे। फ़िलहाल ख़बरूं बाद में। हिन वक़्तु असां ॾाढा थकियल आहियूं, वञी था घर आराम कयूं। यम यम करे अच कारा, आराम कंदा वञो घर त ख़बर पएव त घर ते कहिड़ियूं मुसीबतूं टिकलां अथव। ओखेरा भाया तो चूड़न खपाइण वारो रही। इहो छा चई? हाँ यम यम। अरे ये चूड़न वारा ना हो त खणी ॻाल्हि कयो न, त हो केरु? अरे असां केरु आहियूं तो ख़बर न? यम यम खारा जे सर ॾे खैर हुजे, केरु बि आयो? हाँ सम्झो छा था पाण खे? अलाए छा न शर्म न हया, वरी विच खट ते चढ़ी अचे था वेही रहो पिया। हिकिड़ो ॿाहिरि चवांव थी। अम्मा लठ खण लठ, इहे आजूदा माजूदा इहे कोन वेंदा। खारा जे सर ॾे खैर हुजे, मुआ खगा छा थो ॾिसे पियो? विझी निड़ीअ में हथ कढे न ॿाहिरि। शौकू समझां तो गुलाम कादर जी ॻाल्हि सही अथई। हिते हिकु ट्रक न पर 10 ट्रकियूं चरनि जूं लथल अथई। हाँ इहो छा थो पियो बुड़ बुड़ करे छोरा? निकुर ॿाहिरि,
निकुर त विझाए न धूड़ मथे में। ॾिस मई घणो न ॻाल्हाए, तोखे ख़बर न आहे त असां केरु आहियूं यम यम करे। केर बि आयो हा? मां थी चवां वञी ॿाहिरि मरो त पटे ॼुंडा कया आहिनि तरी खैरा जे सिर ॾे खैर हुजे, हे वरी आयो आहे ते मुंहिंजे साम्हूं ॾंद ठड़काइण। माई तोखे असां औरत सम्झी बर्दाश्त चा कयूं, जे हाणे वधीक घणो ॻाल्हाई न त पाण सम्झी थी यम यम करे। अरे बस हाणे बस मुआ सुकल सांडरा भित में किली हणियो हीअं टंगे छॾियो मैं न त उते टंगियो बीठो हूंदे 12 महीना कुरड़ी बि न हणंदे। करा कंहिंजो जला अच्छी ॾाढ़ी थी अथई पर ॻाल्हाइण जी तमीज़ कोन अथई, यम यम करे। अरे इन में तमीज़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे? तो ई तो चयो त कारो थियल आहे, मूंखे कॾहिं कोन कहियो कारो थियल आहे। यम यम जा पुट कारो कंहिंजो थियल न आहे रे, इहो कारो कंहिंजो थियल न आहे, इहो नालो अथसि नालो यम यम करे। कारो थई मोह कारो ढंगी असां अरे पंजे तो सयो को नालो तो चंगो रखी हां यम यम। पोड़ा पोड़ा तू मुझे अखण सां मरी पवंदे यम यम करे। हल मर सा कोन थो मूंखे मरंदो और निकटे कया न बेइज्जती छोकू ओ छोकू इज्जत में आ तो हे तो निकरी हलो न त ही चरिया असां जी वडी बेइज्जती कंदा। अरे छो निकरूं, हिनन खे ना आहे ख़बर त असीं केरु आहियूं यम यम करे। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, तू वॾो लाट असां तोखे न सुञातोसीं। अरे मां चवां थी निकिरो ॿाहिरि त हाणे जूता कया आहिनि तारूं सिधो। माई इज्जत सां ॻाल्हा, तोखे ख़बर न आहे त असीं केरु आहियूं यम यम करे। हल हाणे हल ॿाहिरि, असांखे बीठो तो ॿुधाए पियो त मां केरु आहियां। जेको बि आहे निकिर ॿाहिरि त कया आहिनि धूड़ मुंह। अरे हेॾे चोरी हे ईअं कोन निकिरंदा, हिननि खे धिके कढणो पवंदो। हेॾे हल हलो हेॾे हलो चवां थी बस चलो हल तू बस कर ठगी। अरे हल हेडे ढंगी हल कर हल मत बराया वडा खैरा जे सिर ॾे खैर हुजे, वॾा आया आहिनि यम यम। बेरा उतरा मां बे हाणे बे हल हां थी चवां त हिननि जी बूटी बूटी करे कावन खे खाराया हां। थेलड़ो खणिया आहिनि ॼण दुलड़ो खणिया आहिनि। चिबा मोहर ये घर में गिरी पिया खुदा जी मार पेन असांजे घर मां असांजी बेइज्जती करे कढियो अथनि। हाणे मां ॾिसां थो त ही हिन घर में कीअं सां मज़ेदार रहनि यम यम करे। हलिया हली तो सिर बचा हलिया। कारा कुंधड़ा वंग विझल था, वो कई आशिक डंक जी पवल था, वो कई आशिक डंक जी पवल था, वो कई आशिक डंक जी पवल था। तोखे काबू करण जी अकल वो तेरी यार मुझा प्यारा माना छड़े मुसा मिलवो तेरी यार मुझा प्यारा। तू तो निहारी आशिक मारी, तू तो निहारी आशिक मारी, पाए कारी का जलवा तेरी यार मुझा प्यारा माना छड़े मुझसा मिलवा तेरी यार मुझा प्यारा। छा थियो खानू, छा थियो? छा ॻाल्हि आहे खानू? खानू लॻे थो त तबियत तुंहिंजी सही न आहे। कहिड़ी ॻाल्हि कयां तव्हां सां यार, कहिड़ी ॻाल्हि कयां? अब्बा हीअ दिलि मजबूर करे थी हर वक़्तु महबूब जे दीदार लाइ। खानू तुंहिंजे महबूब खे कोटन में बंदि कयो वियो आहे। हर उहा दीवार ड्राही पट करे छॾींदुसि जेका मूंखे पंहिंजे महबूब जे दीदार खां रोकींदी। तुंहिंजे महबूब मथां जलादन जो पहरो आहे खानू, जलादन जो पहरो। वरिया मां उन्हीअ जलाद जो कंथ कपे छॾींदुसि जेको ॿिनि प्यार करण वारनि खे प्यार करण खां रोकींदो। खानू तुंहिंजो महबूब हिकु अहिड़े पिंजरे में बंदि आहे जिते पहुचणु तुंहिंजो नामुमकिन आहे, नामुमकिन।
नामुमकिन के मुमकिन खानू खरदमा कन कुछ भी हुजे दिलबर कुछ भी हुजे मुखे पंहिंजे महबूब जे दीदार खां केर बि रोके न सघे। हर ज़ुल्म जा उहे कोट केराए पंहिंजे महबूब जे दीदार लाइ पहुचंदुसि। हर उहे पहरा खत्म करे पंहिंजे महबूब जो दीदार ज़रूर कंदुसि। जंहिंखां मूंखे केर बि रोके न सघंदो, केर बि रोके न सघंदो दिलबर, केर बि। कौन रे यहाँ से गोदा से दे मजदू भजिया मासू बसी भी। अरे रड़ियूं न कर तुंहिंजे रिहाईअ जो ऑर्डर आयो आहे। साहब चयो आहे वठी चेसि त छॾियऊंसि। बात कर तूने ये चलो रिहाई जो आदत आयो हूं समझो तो वठी था वञनि कुत्तो को ॾींदा हलाका असां ओॾा खून मासू। अरे हलो हाणे हल अॻियां थी। भला मुंहिंजी रिहाई जो मथां आदत आयो आहे। हाँ ईअं सम्झो। हल से बचाया तुझी लई अञा पुता ही ना तक में रिहाई जो आदत अची आहे। मजदू माशाल्लाह हालू था पियो जेल जी दाल खा गुड बाय हथ न विझो न हिन महिल मां आज़ाद आहियां। साहब हाँ से मां वञा वींदे काॾे तो अञा असांजी दावत खाधी न आहे। साहब दावतूं ॾाढियूं खाधियूं आहिनि हाँ से दावत खाइण जी सप कान्हे का कुझु बि कयो मूं मां हथ कदो तव्हांजा इहे कुक त मूंखे नथा वज़नि। चाची वींदे काॾे तोखां अञा पुछाणो रहियल आहे। तोखे अञा थोरी मलनी ॾियणी आहे पर पहिरियां तोखे मलनी ॾियूं पोइ तूं सची ॿुधाईंदे। माज़नि जी ज़रूरत न आहे अल्लाह भा तव्हां रुॻो मूंखां पुछो चाचा ॿुधांसो आहे। इहो ॿुधाए त खून कंहिं कया आहिनि? सभु खून मूं कया आहिनि। कूड़ थोड़ी मुंहुं अॻियां साहब ओॾी जो तव्हां चयो त सभु खून मां कया आहिनि ईअं चवां? बस कर मां चवां थो बस कर सही सही ॿुधाए त खून कंहिं कया आहिनि। साहब माज़ियो न हाज़िर सां मूंखे ॿुधायो त मां कंहिंजे नाले चवां त उन खून कया आहिनि। साहब सत को सा न करी मां हुनजे मथां बीह वेंदुसि त खून उन कया आहिनि। हाज़िर मां वञा अरे लाकअप कयोसि बको सा न वधा था पवंदा। हलो मूसा खान जे बाग जा अंब तयार थी चुका आहिनि ऐं हींअर उन्हनि अंब कढण शुरू कया आहिनि। तव्हांजी छा सलाह आहे? रिल मुंहिंजी सलाह त इहा आहे त मूसा ख़ान खे हर सूरत में हर तरफ़ खां कमज़ोर करणो पवंदो। जेसि ताईं हुनजी महार न चकींदासीं उहो मस्त उठ असांजे कदमनि में झुकंदो कोन। पोइ छा थो सोची इन खां अॻु जो गाॾी कढी शहर रवानी कनि हली ॾियूं दारो। हा पीरल हा अॼु खां पोइ मूसा ख़ान जो को बि तयारु थियल फसल मूसा ख़ान जी हवेली ताईं पहुची न सघंदो। जॾहिं इहो कमु कंदासीं तॾहिं मूसा खान बताल थी हवेली खां ॿाहिरि निकिरंदो। हा पीरल मां बि चाहियां थो त मूसा ख़ान खे एतिरो त बताल कयां एतिरो त मूसा ख़ान खे बताल कयां जो हू वाइड़े गिदड़ जा पंहिंजी गुर छॾे मैदान ते निकिरे अचे। पोइ मूसा ख़ान जे शिकार करण में मज़ो ईंदो पीरल मज़ो ईंदो। हल पीरल त अॼु खां पोइ मूसा ख़ान जूं हली निंड्रूं हराम कयूं।
तव्हां कुछो छो नथा केॾी महिल हेॾा केॾी महिल होॾा फेरिन में अची विया आहियो घुमरो पियो अथव छा माई 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 घणो रत न सुका असांजो न त यम यम न करे छॾियईं न त छा कंदे खणी खारो मथा रखियमांइ न त क़यामत ताईं ॿाहिरि न निकिरी सघंदे शौंकू टकर न कर हीअ बि उन चरनि जी ट्रक मां हिते पहुतल अथई छा थो चई मुआ हा अदी मुंहिंजी भेण हिकु त असां मुसीबत में आहियूं ॿियो वधीक तूं परेशान न कर मुआ ॿुधायो त सही कहिड़ी परेशानी अची सिर मथां पई अथव अदी तोसां कहिड़ी ॻाल्हि कयूं असांजे घर मथां भूकनि जे टोले अचे कब्ज़ो कयो आहे सॼी राति घिटियुनि में घुमी 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 थकिजी पियाऊं असुल यम यम करे कहिड़ो घर आहे तव्हांजो जंहिंमें हिकु पोरो ॿी पोड़ी ऐं टी छोकिरी रहे पई शौंकू माई सोचे पई मांखे लॻे थो त हीअ पादर हणंदी हाणे खिसकण जी कर ॻाल्हि ॿुधो हिकिड़ी सोहणी सलाह ॾियांव ॿई ॼणा वञी घर में खुप खोड़े वेही रहनि न त इहे सॼी उमिरि पोड़ो पोड़ी घर खां ॿाहिरि त निकिरंदा ई कोन इहा कोशिश करे चुका हूं पर घर में पेर खोलण ई कोन था ॼनि मुआ ॿुॾी नथा मरो जो वतो था घिटियुनि में धिका खाईंदा शर्म कयो कुझु शर्म कयो कारा कारो अथव मुंहुं ओ कारा कारो अथसि मुंहुं अरे नाले के छॾ नाले के ॻाल्हि कर ॻाल्हि जेकॾहिं नालो अथई न माई मुंहुं न ॾींदई अल्लाह ओ ठीकु आहे तव्हां ललिता रही सघे हली तव्हां अचो हा तकड़ा वञो न त इहा ॾाइण घर कोन ॾींदव वञो तकड़ा वञो हलो छा ॾियनि रही सघे ॾिसां कॾहिं थी घर ख़ाली करे ॾियनि गजब थियो ज़ुल्म थियो सफ़ा ज़ुल्म थियो अड़े निभागा कुछ फाटने भी सही या ये बीठो पे रहियो कदे छा गाल क्या बाबा सही छा गाल क्या ये समझो तो ज़ुल्म थियो असल गजब थियो ये कौन बुधायो इनके मां बुधाया तो ज़ुल्म के थींदा छातो मार न बुतार बुधायो तो बुधाए रुस्तम सा मता हला कई बाबा साईं बेन सबनी भजी जान बचाई मु अकेले सिर मुकाबलो कयो कोई मजबूर थी मोटणो पयो छा कया रुस्तम मारा 10 जना मां अकेलो होयस बोनो सा केड़ो मुकाबलो कया तू अकेले 8-10 सा मुकाबलो कयो छा गाल क्या बोतार साईं छा गाल क्या वो 8 हुआ तो उन जो मुकाबलो अकेले सिर कयो नाराज न थियो बाबा 8-10 न हुंदा त 5-6 हुंदा मां चवा तो सच बुधा न त मुंडी मरो छली साईं बुधायो तो बाबा बुधायो तो रुस्तम होयो ऐं उन सां हिकिड़ो ॿियो बि हुयो भजी जान छॾाईसीं कारो अथई मोह जुड़ियल शर्म खां असांजो कंधे झुकाए छॾियो अथई बाबा साईं हिकु ॿ कम वारा हमरा हथ करणा पवंदा जेकॾहिं होॾां कंहिं फटाको बि छॾियो त जुड़ियल भॼंदो आहे न हिते निकिरंदो ऐं पोयां सॼो फसल तबाह थी वेंदो बाबा पोइ चओ त उन हरमा खे वठी अचां अड़े पोइ हिते बीठो छा पियो करी वञ हींअर जो हींअर हमरा खे वठी अच हल बाबा शाम ताईं पहुची वेंदुसि हरमा वठी बाबा साईं जहिड़ो ही निभागो पाण आहे हमरा बि तहिड़ो वठी ईंदो इन लाइ असांखे कोशिशि करणी पवंदी त को माण्हू हथ कयूं त पोइ मुजीब खे फोन कर त हुनजो को दोस्त आहे त हुनखे कुझु ॾींहं लाइ असां ॾे मोकिले जी बाबा साईं राति मां मुजीब सां ॻाल्हायां थो
थो एतिरो केतिरो भॼंदो मौत खां केतिरो भॼंदो अच मुड़ी वञो ख़ुदा जा बंदा मुड़ी वञो छो प्यारा आकाश जे पोयां लॻो पंहिंजे मौत लाइ